तालका अस्पताल सकरन में नई ख़तरनाक बीमारी कांगो वायरस में मुब्तला मरीज़न के इलाज लाइ एमरजेंसी वार्ड क़ाइमु कया विया आहिनि, जिते मरीज़ जो मुफ़्त इलाज कयो वेंदो। इन सिलसिले में अॻूणे MS डॉक्टर नसीर अहमद मेमण मीडिया खे ॿुधायो त बलोचिस्तान में वायरस पकड़ियल आहे। जेकॾहिं अव्हां वटि ताज़ो बलोचिस्तान सूबे मां कंहिं बि क़िस्म जो को माण्हू, महिमान या वापारी आयो हुजे ऐं उन जे अचण खां पोइ अव्हांखे अचानक तेज़ बुखार थिए, पुठनि ऐं गिचीअ में सूरु हुजे या पूरे जिस्म में शदीद सूरु थिए या वरी उल्टी, हांव कचो, गले में सूरु, जिस्म ते ॻाढ़ा निशान थियनि त अव्हां फ़ौरन तालका अस्पताल सकरन या कंहिं बि वेझी सरकारी अस्पताल में पहुचो, जिते पहिरें मरहले में मरीज़ जी रत जी रिपोर्ट कई वेंदी। जंहिंखां पोइ कांगो वायरस बीमारी जी तस्दीक थियण जी सूरत में उन खे कांगो वायरस आइसोलेशन वार्ड में दाख़िल करे तुर्त इलाज शुरू कयो वेंदो, जेको मुकमल मुफ़्त हूंदो। हिन इहो बि ॿुधायो त ज़हन में इहा ॻाल्हि रखणु घुरिजे त कांगो वायरस खां बचण जी का बि वैक्सीन अञा ताईं ईजाद न थी आहे। अलामतूं ज़ाहिर थियण तहत इलाज कयो वेंदो।